नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ ज़िले में जाली डोमिसाइल ठाहिण ऐं सांगड़ जी कोटा ते ॿिनि सूबनि जे शागिर्दनि खे मेडिकल कॉलेज में दाख़िला ॾियण ख़िलाफ़ सांगड़ जे सियासी समाजी अॻुवान पारां प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई है। एसटीपी अॻुवान जलबार जूणे जो समाजी अॻुवान गफ़ार निज़ामाणी कुर्बान शाह ऐं ॿिनि चयो त सांगड़ ज़िले जे नौजवाननि ऐं शागिर्दनि जे हक़नि ते धाड़ो हणण लाइ सांगड़ ज़िले में ॿिनि सूबनि जे नौजवाननि खे डोमिसाइल ठाहे ॾिना विया आहिनि ऐं सांगड़ जे कोटा ते हिननि माण्हुनि मुख़्तलिफ़ खातनि में नौकरियूं वरितियूं आहिनि। असांजे हक़नि ते धाड़ो हणियो वियो आहे। हाणे वरी मेडिकल कॉलेज में दाख़िला टेस्ट में सांगड़ जी कोटा ते पंजाब जे डोमिसाइल रखंदड़ शागिर्दनि खे शामिल कयो वियो आहे ऐं सांगड़ जे शागिर्दनि जी जॻह ते ॿिनि सूबनि जे शागिर्दनि खे दाख़िलाऊं ॾिनियूं पियूं वञनि। हिननि चयो आहे त ही किथे जो इंसाफ़ आहे। हिकु त ज़िले जे नौजवान ऐं शागिर्दनि जे हक़नि ते धाड़ो हणे ॿिनि सूबनि जे नौजवान ऐं शागिर्दनि खे असांजे ज़िले जी कोटा ॾिनी वञे थी। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते सांगड़ ज़िले जा डोमिसाइल जेके भी ॿिनि सूबनि जे नौजवाननि खे ॾिनल आहिनि कैंसिल कया वञनि। मेडिकल कॉलेज जी दाख़िला ते पिणु सांगड़ जे असल हक़दारनि खे दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि ऐं हिन सॼे वाक़े में मुलवस हिननि माण्हुनि खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।